अॼु श्री यमन कल्याण जो हिकिड़ो बैत पढ़ंदुसि जंहिंखे असांजे सभिनी मुहक़िक़नि शाह जे तरतीब ॾिनल रिसालनि में हिन तरह लिखियो आहे त ओ काबिल अखियुनि में बारी तोखे बान उभो अॻिरायूं करी माग हणियो मस्तान जानिब तूं ज़ियान अखियुनि सां एॾा करी। बेटा ही साईं जे बैतनि में हिकिड़ी ख़ूबी इहा बि हूंदी आहे त को बि लफ़्ज़ जेकॾहिं मुझारे जो शिकार हूंदो आहे त उनखे ॿी या टी सिट में उनखे थोरो क्लियर करे वेंदो आहे, वाज़े करे वेंदो आहे। हिन में ॻाल्हि अखियुनि जी आहे त अखियुनि सां तूं ज़ियान थो करी, अखियूं तुंहिंजूं एतिरियूं आहिनि कशिश वारियूं, एॾियूं तुंहिंजूं पोइ जीअं मूमल जे अखि जो ज़िक्र आहे, मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अंबूर, पर उहो अॻिते हली बयानु कबो त इहो लफ़्ज़ु अंबूर आहे या को ॿियो लफ़्ज़ु आहे। हिते फ़िलहालु असां ॻाल्हायूं पिया ओ काबिल अखियुनि में तोखे बारी बान। गुरबख्शन साहिबु या ॿियनि मौक़िक़नि हाबील काबिल जो ज़िक्र कयो आहे। हाल जॾहिं शाह सही रसाले में हाबिल काबिल जो ज़िक्र बिल्कुलु कोन्हे को। जॾहिं त डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प वारे जर्मनी वारे छापे में सिधो सो लिखियो पियो आहे त उक़ाबिल अखियुनि में तोखे तिखा तीर साजन इन जे सीन सी फटई घणा फ़क़ीर ॿियो मां मारिज मीर तुंहिंजो पहिरियों ई पूरो थियो। हिंदुस्तान जो हिकिड़ो अदीब हुयो जंहिं शाह साईं जेके सुर ऐं ते जे हवाले सां का PhD कई, उन बि हिन लफ़्ज़ खे हीअं लिखियो उक़ाबिल अखियुनि में तोखे तिखा तीर उक़ाबिल अखियुनि में तोखे बारी बान। ईअं ई हिन में डॉक्टर नबी बख्श बलोच इहो लफ़्ज़ बिल्कुलु सही लिखियो आहे, पर नबी बख्श बलोच माना वरी जेका लिखी आहे उन में लिखियो थिए त उक़ाब पखीअ जे खंभनि सां ठहियल तीर, जेका माना मुनासिबु न आहे पर लफ़्ज़ जी करेक्शन बिल्कुलु दुरुस्त कई आहे। हीअ बैत हिन तरह सां पढ़ियो वञे त वधीक बहितरु ऐं सुहिणो थींदो त उक़ाबिल अखियुनि में तोखे बारी बान उभो अॻिरायूं करे मां घणियो मस्तान जानब तूं ज़ियान अखियुनि सां एॾा करी। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा।